नवाबाद वेझो ॻोठ शादमान मलूखानी जा रहवासी ॿार आहिनि जदीद दौर में बि तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे मोतीराम। नवाबाद वेझो ॻोठ शादमान मलूखानी जो ही स्कूल गुज़िरियल 20 सालनि खां बंदि पियल आहे। हिते जा मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा तइलीम जे ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। ॻोठाणनि सलेमान मलूखानी ऐं आशिक़ मलूखानी जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। समाजी सोशल वर्कर मैडम आमना स्कूल पहुची स्कूल जो जाइज़ो वरितो। इन मौके ते ॻोठाणनि शागिर्दनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूल बंदि पियो आहे, असांजे स्कूल खोलियो। 300 खां मथे ॿार आहिनि ऐं ही स्कूल 2002 खां पोइ यको बंदि आहे। सो मुंहिंजी गवर्नमेंट खां या जेके हिते पंहिंजा इलेक्शन जे टाइम ज़ाहिर थियनि था उनखां बाद असांखे मुंहुं ई कोन था ॾेखारनि। उन्हनि खे असांजी अपील आहे त भई इहो स्कूल खोलियो वञे ऐं हिते जा ॿार जेके गुलनि जहिड़ा मासूम ॿार हिते तालीम खां महरूम आहिनि, इन्हनि खे तालीम जे ज़ेवर खां नवाज़ियो वञे। 2002 खां वठी यको स्कूल बंदि आहे। पहिरियां मास्तर ईंदो हुयो, 2002 खां पोइ बंदि थियो त वरी न मास्तर असांजे आयो न कंहिं असांजी समा गई। अच्छा 20 साल में अञा ताईं केरु लड़ी आयो न से असां दरख़्वास्तूं चयो बि जाम हर ॻाल्हि पर असांजी ॻाल्हि ते न अमल थियो न गौर थियो। इलाही टाइम थी वियो आहे, 2002 खां बंदि आहे यको स्कूल। मास्तर आहे कोन, असांजे ॿारनि जी तइलीम सॼी ख़तमु थी वई आहे। असांजा वॾा त कोन पढ़िया, असांजा ॿार त पढ़नि पिया। महिरबानी कयो जेको असांजा टोटल जेके बि अनपढ़ियल आहिनि, वॾा वीचारा नंढा नंढा गुलरनि जहिड़ा ॿार, हिननि जी तइलीम वञे थी हली। जेको सो महिरबानी करे असांखे स्कूल खोले ॾियो। असांखे मास्तर ॾिनो वञे ऐं असांजा ही गुलनि जहिड़ा ॿार तव्हां पाण ॾिसी सघो था, विज़िट तव्हां कई आहे त हिननि जे हींअर पढ़ण जो टाइम आहे। हिननि जो लठ जा ॾांटे कुहाड़ी खणण जो टाइम न आहे। हिननि जो इहो असांजो इहो मतिलबु असांखे मास्तर ॾिनो वञे। ॻोठाणनि वधीक ॿुधायो त असां वटि चूंडियल नुमाइंदा तोड़े को बि वसवारो अञा ताईं लड़ी न आयो आहे जो असांजी सार संभाल लहे। हिननि वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त जीअं ही स्कूल खोले ॾिनो वञे त जीअं ग़रीब गुलनि जहिड़ा ॿारड़ा जेको आहे तइलीम जे ज़ेवर पिराए सघनि। कैमरामैन गुलामदीन सां गॾु मोतीराम, आवाज़ टीवी न्यूज़, नवाबाद।